वॾेरोलाल में मटियारी ज़िले जे खंडो रोड स्टॉप वेझो जाड़ा वाटर खां वठी वसाण बंगलो ताईं शाख नेशनल हाईवे जे विच लीज़ में रहंदड़ सवे बरसात मुतासिरनि जी कंहिं सार न लधी। सवे रहवासी सूरनि में अची विया। ताज़नि बरसातनि बाद सनन गस पंध सभु बंदि थी विया। घरनि समेत हर तरफ़ पाणी भीजी वियो। माण्हुनि जो घरनि मां निकिरण मसइलो बणियल। इंतज़ामिया समेत कंहिं बि सनन सार न लधी। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। बरसात मुतासिरीन जो वाहड़ न थियण जूं दाहूं। बरसात में मुतासिर थींदड़ ख़ान माछी मोहम्मद बच्चल आसिफ बिलावल सोलंकी ॿियनि जो चवणु हो त ताज़नि बरसातनि सबबि असां ग़रीबनि जा कचा पका घरनि जूं छितियूं भितियूं ऐं कोट किरी पिया आहिनि। वधीक घरनि ऐं दीवारुनि जे किरण जो सिलसिलो बि जारी आहे। घरनि में गोॾे जेॾो पाणी बीठल आहे पर असांजी कंहिं सार नाहे लधी। असां इंतज़ामिया समेत मटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि समेत सिंध हुकूमत खे अपील था करियूं त ख़ुदा जे वास्ते मिसकीननि ग़रीबनि जी सार लहो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।